नासरीन, सिंध के बे नंबर बड़े शहर हैदराबाद में खादे पीते जी शयुनि जा अघ आसमान से ॻाल्हियूं करण लगा आहिनि। शहर में खीर 175 खां 180 रुपया फी किलो विक्रो थियण लॻो आहे, पर इंतजामिया मुकमिल तौर ग़ाइब आहे। उन हवाले से ॾिसूं था हैदराबाद में सलीम मल्हा जी ही रिपोर्ट। सिंध के बे नंबर वॾे शहर हैदराबाद में खाधे पीते और आम वापे जे शयुनि जा अघ आसमान से ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, पर इंतजामिया नाले शइ ग़ाइब आहे। हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में खीर 175 रुपयनि खां 180 रुपया फी किलो विक्रो थी रहियो आहे। तव्हांखे खीर 170, किथे किथे 200 रुपया किलो। ग़रीब माण्हू जो पंहिंजे पेट लाइ उजाइण जी बुख उजाइण लाइ परेशान आहे, उते खीर तव्हां ॾिसो तो केॾो महांगो थी वियो आहे। छा करे अटो वञी 120 रुपया किलो पहुतो आहे, हाणे घणो करे 15-20 तारीख़ वञी 200 किलो ताईं पहुचंदो। जिते माण्हू पंहिंजा बच्चा वठी अझा पंहिंजा जिन जा लुड़ी विया उहे बि हिकिड़ी पनाह वठी ॿिए हंधि वेठा उन्हनि खे खाइण पीअण लाइ कोन्हे। ऐं खीर असांखे 200 रुपया किलो ऐं 180 रुपया किलो बि मिले। हुकूमत पाकिस्तान खे इहा गुज़ारिश कयां थी त शयुनि ते अघनि ते कंट्रोल कयो वञे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कदम खणी उन्हनि खे सज़ा ॾियणी वञे ऐं खीर जो मुनासिब रेट जेको 120 रुपया आहे 100 रुपया आहे उहो कयो वञे। शहरियुनि जो चवणु आहे त दुकानदार खीर जा मनपसंद अघ वठी रहिया आहिनि, पर खाइण को बि पुछण वारो न आहे। दरअसल में खीर शार्ट जेको बि कयो आहे इहो माफ़िया कयो आहे हितां जी, ऐं असांजी इंतज़ामिया जी नाअहली आहे। छो जो अॻे ई IDP जे करे ॿोॾ जे करे तमामु घणा मसाइल वधी विया आहिनि माण्हुनि जा। मथां ही खीर माफ़िया खीर 180 190 ते बि नसीम नगर ते कल्ह हले पियो, उते जे माण्हुनि बि एहतजाज कयो। ग़रीब माण्हू वेले लाइ परेशान आहे। हाणे उहो काॾां पंहिंजे ॿारनि खे, ऐं तव्हांखे ख़बर आहे हीअ जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि इन में वधि जेको आहे सो ॿार आहिनि जेके घण में घणा मुतासिर थिया आहिनि। औरतूं थियूं, ॿार थी विया मासूम, हाणे उन्हनि लाइ तमामु घणी मुश्किल आहे। असांजी अपील आहे इंतज़ामिया खे घुर्जे अखि पटे ऐं जेको आहे सो खीर माफ़िया जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे ऐं उन्हनि जा जेके सरकारी रेट आहिनि उन्हनि ते नज़रसानी कई वञे। खीर महंगो तो थियो ही थियो आहे, गॾोगॾु जेको आहे इहो अॼुकल्ह केमिकल वारो खीर मिले पियो हर जगह ते। इंतज़ामिया तरफ़ां कल्ह कार्रवाई कई वई आहे एसी लतीफ़ाबाद एसी सिटी तरफ़ां, पर इहा कार्रवाई सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जी न हुजणु घुरिजे, सदाईं कार्रवाई थिए ऐं इंतज़ामिया सदाईं कार्रवाई करे। DC साहिब खे असां गुज़ारिश कंदासीं त हिकिड़ो को हेल्पलाइन नंबर ठाहे छॾनि, हेल्पलाइन जिते बि खीर महांगो थिए त उते जेको आहे। ऐं ॿियो फूड वारनि खे चयो वञे त हीअ खीर जो चेक कयो वञे त हीअ केमिकल वारो खीर सॼे हैदराबाद में हींअर जेको विकिरो थिए थो उहो केमिकल वारो खीर आहे। हींअर 170 ऐं को त 200 रुपया किलो बि हलाइनि था। प्राइस कंट्रोल हाणे हुननि जे मथां इलाही सारी पहिरियां ज़िम्मेदारियूं आहिनि, या त पोइ हुननि खे हिन जे लाइ जेके UT ACs हूंदा आहिनि हुननि खे मुक़ररु कयो वञे जो हिन ते कमु कनि। हाणे हू बोर्ड वारे मसइले खे बि ॾिसनि या हिन खे बि ॾिसनि। दुकानदारनि जो चवणु आहे त खेनि खीर मथां खां ई महांगो मिली रहियो आहे। पीछे से महंगा मिल रहा है तो फिर इसलिए तो पीछे आगे वाले भी महंगा दे रहे हैं। डेयरी वाले सस्ता देंगे, बाड़े वाले सस्ता देंगे तो आगे डेयरी वाले भी सस्ता करेंगे दूध का। सर गरीब बंदा तो यही तो कि गरीब बंदा नहीं ले पा रहा, कि बाकी तो सब ले रहे हैं कि लेने वाला तो लेता है कि जिसके घर में इस्तेमाल की चीज़ है। तो सर वैसे तो 170 रुपये चल रहा है, कहीं 160 रुपये का भी चल रहा है दूध, क्योंकि जो रेट आया बोले 170 रुपये का आया। सरकार थोड़ा सा इशू उठाए इसका रद्द अमल ले कि महंगा होने की सूरत में क्या है, क्या वजूहत है। इहा इंतज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे त उहा धंधड़ अघनि ते ज़ाब्तो आणण लाइ कदम खणनि ऐं मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि त जीअं शहरियुनि खे मुनासिब अघ ते खीर हासिल थी सघे। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु सलीम मल्हा, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।